दोस्तों बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वई आहे। नौशहर में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई ऐं गजगोड़ सां बरसाति हुई, जंहिं सबबु शहर जा अक्सर ठहियल वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। अचो त पाण शहरनि खां हाल वाल पुछूं त शहरी हिन मौसम खे कीअं इंजॉय कनि था। जी कुछ अरसे कुछ महीननि जे वक़्ते खां पोइ पवंदड़ हल्कनि हल्कनि वस्कारनि मां अॼु जो वस्कारो इंतिहाई रंगीन आहे। हिते जॾहिं वणनि खे जेका मिटी जा वेस हासिल लथा आहिनि ऐं जेका गुलकारी थी आहे ऐं जेका सब्ज़ाज़ार ज़ाहिर थी आहे, उहा अखियुनि जे रोशनी वधाइण लाइ काफ़ी आहे। हिते फितरत जी बिल्कुलु हुस्नाकियूं जागी पयूं आहिनि। उन में गुल हुजनि, ॿूटा हुजनि, वण पखी हुजनि, जेकी बि आहिनि उहे फितरत जे हुस्नाकियूं हीअं खुली साम्हूं आयूं आहिनि। अॼु फितरत जो इश्क इंसान खे जाॻाए पियो त जी ॾिस वाखाण कर उन मौला जी जंहिं साहिब सभु कुझु ख़र्चियो आहे। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त मौसम जो फर्स्ट टाइम जेको आहे असांजे नौशहर में सियारे जी शुरूआति थी आहे, ईअं खणी चइजे सियारे जी शुरूआति थी। अलहमदुलिल्लाह मौसम सफ़ा खुशगवार थी वई आहे, तमामु बहितरीनु आहे। नमस्कार आहे नौशहर फिरोज़ में महीने खां बरसाति पए थी, पर नौशहर में अलाए छो कान थी पए। अॼु अलाए क़िस्मत सां वसी आहे, मालिक जी महिरबानी आहे। ये नौजवान हिनखे इंजॉय वेठा कनि मथे चढ़ी ऐं टाउन कमेटी वारो पाणी गॾु थी वियो आहे बरसाति जो। हे प्रेस क्लब जे वारो पाणी गॾु थी वियो आहे। हिन नौजवान जी गाॾी जेको आहे बंदि थी वई आहे। ख़ूबसूरत मंज़र नौशहर फिरोज़ जा, नौशहर फिरोज़ जो ई पार्क आहे मेराण पार्क, नौशहर फिरोज़ मेराण पार्क, जिते गुल ॿूटा बहकी पिया आहिनि ऐं कीअं पिया इंजॉय कयो हिन मौसम में। अॼु गर्मी हुई, अॼु बारिश पियो, अॼु मौसम खुशगवार थी वई आहे ऐं पोइ वण टण ॿूटा बहकी पिया हूंदा, उन्हनि सां गॾु असां बहकी पिया आहियूं, निकिता आहियूं ॿाहिरि। अचो त हेॾे घुमूं, अचो त हेॾे घुमूं मेराण पार्क। ऐं मेराण पार्क जेके गुल ॿूटा आहिनि से बहकी पिया आहिनि बरसाति खां पोइ ऐं नौजवाननि जो अंगु वॾो अंगु जेको आहे सो हे नौजवान बाक़ाइदे सां घुमण आया आहिनि। ॾिसो सभु इंतिहाई ख़ूबसूरत रंग नज़र अची रहिया आहिनि, सावक ई सावक गुल ॿूटा पाणीअ में धोपिजी बहकी पिया आहिनि ऐं हिकिड़ो दिलफरेब जेको मंज़रु आहे उहो ॾिसण वटां हुआ। नंढड़ा ॿार नौजवान हिन बरसाती मौसम खे इंजॉय वेठा कनि। साईं कीअं इंजॉय कयो आहे तव्हां मौसम खे? हा किथे ॾींदो फेसबुक यूट्यूब ताईं कहिड़े नाले सां तव्हां सब्सक्राइब थियल आहे मुंहिंजो ज़ाहिद राजपर। सही सही सही। कीअं मौसम मज़ो आहे? सफ़ा साईं साओ लॻो पिया। हा अॻु में गर्मी न साईं, गर्मी त हाणे सिंध में गरमाइश घणी आहे हूअं ई। नौजवाननि जो इंजॉय करण जो अंदाज़ हुयो ऐं उनखां पोइ ज़बरदस्त लोकेशन हिन पार्क जी, ॾाढो ख़ूबसूरत आहे नज़ारो साम्हूं। ऐं पुराणी अदालत हीअं दहशतगर्दी उनजी इमारत आहे ऐं हर तरफ़ सॼो माहौल बरसाति खां पोइ सफ़ा बहकी पियो आहे, ॼण त फितरत जे मुख ते मुरकूं आहिनि। ही वण टण ऐं ये छबर सावक सचुपच बरसाति खां पोइ जॾहिं सॼो आसमान जो गंद साफ़ थी वेंदो आहे ऐं वण टण सभु ख़ुशि थी पवनि था। जी कीअं इंजॉय कयो तव्हां बरसाति खे? तमामु ज़बरदस्त। घणनि ॾींहंनि खां इंतज़ारु हुयो, घणे टाइम खां वठी पोइ सॼी सिंध में बारिशूं पवनि पियूं, असां वटि न पई पए। अॼु उहो असांजो जेको इंतज़ारु हुयो अॼु ख़तमु थियो ऐं तमामु मज़ो पिया वठूं बारिश जो। हवा थधी पई लॻे, हल्की हल्की बूंदा बांदी आहे, तमामु इंजॉय पिया कयूं।
ही ॾिसो ना मींहुं बसण खां पोइ घणनि ॾींहंनि खां तमामु घणी तेज़ गर्मी हुई। हींअर जेको हल्की हल्की बूंदाबांदी वधी आहे उन जोर थोरो सॼो गर्मीअ जो ऐं तमामु थधिकार वारी मौसम बि लॻी पिया आहे ऐं इम्कान आहे त सावक ॾिसो गुल ॿूटा बहकी पिया आहिनि। इहो मंज़र वणंदड़ मंज़र आहे, कीअं थो तव्हांखे लॻे? साईं तमामु दिलकश वणंदड़ हर मंज़र आहे हिते, पर हिते असां पार्क में बीठा आहियूं, सावक त तमामु घणी आहे, पर ओस पास में जेको अॼु जेके हवा थोरी घणी लॻी उन खां पोइ जेको सफ़ाई जो निज़ाम उहो बि ॾिसूं पिया त उन जे ॾिसी थोरो दिलि रंज थी खाए, पर ओवरऑल मौसम सुठी लॻी पिया। शुक्र मालिक महिर कीअं थी लॻे मौसम, कीअं इंजॉय कई बरसाति खे? महिरबानी। असल में असां वटि तक़रीबन 25 खां 32 लॻभॻि सेंटीग्रेड गर्मी हुई। अॼु जीअं बरसाति पई आहे त बरसाति पवण खां पोइ गर्मी जो काफ़ी ज़ोर टुटी पियो आहे ऐं असां हिन पार्क में इंजॉय करण आया आहियूं ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ख़ूबसूरत मौसम जा ख़ूबसूरत मंज़र अवां ॾिठा ऐं जेके दिलि खे छुहंदड़ मंज़र हुया से तव्हांखे ॾेखारियासीं। ख़ासि करे जेको पार्क बहकी पियो आहे, मेहरान पार्क प्रेस क्लब में शरफ आहे, ॾिसो पस मंज़र में तव्हांखे नज़र अचे थो उहो पिणु बहकी पियो आहे। अहिड़ी मौसम जो मज़ो केरु न चाहींदो त माण्हू न वठे, हर दोस्त चाहे थो त ख़ूबसूरत मौसम जो मज़ो वठिजे। कंहिं ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राइट पर ॾींदा इजाज़त।